खानपुर महर में ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। खानपुर महर वेझो गैस्ट्रो विघे 2 नींगरियूं फौत थी वियूं आहिनि। ॻोठ जलाल आलमाणी में गैस्ट्रो जे मर्ज़ में वरतल 3 वरें जी अंसा धी अख्तियार आलमाणी गुज़िरियल राति, जॾहिं त 9 वरें जी इमराना धी अमानुल्ला आलमाणी अॼु दमधणी हवाले कयो। हिक ई ॻोठ में 24 कलाकनि अंदरि 2 मासूम न्याणी जे गैस्ट्रो विघे फौत थियण ते ॻोठ में ॾुख जी लहर छायल आहे। सोचनाक ख़बर अवां सां हिकु ॿिए शेयर कंदा रहूं। इहा ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन खानपुर महर का शेयर कंदा रहूं त गैस्ट्रो विघे 2 नींगरियूं फौत थी वियूं आहिनि। ॻोठ जलाल आलमाणी में गैस्ट्रो जे मर्ज़ में वरतल 3 वरें जी अंसा धी अख्तियार आलमाणी गुज़िरियल राति, जॾहिं त 9 वरें जी इमराना धी अमानुल्ला आलमाणी अॼु दम ॾिनो आहे। हिक ई ॻोठ में 24 कलाकनि अंदरि 2 मासूम न्याणियुनि जे गैस्ट्रो विघे फौत थियण ते ॻोठ में ॾुख जी लहर छायल आहे।